फैसला ये हुआ है कि पेट्रोल और डीजल की कीमतों में 35 रुपए फी लीटर इजाफा होगा। केरोसिन ऑयल और लाइट डीजल ऑयल में 18 रुपए का इजाफा होगा। इस इजाफे के बाद जो नई कीमतें आज 11 बजे से मुल्क में लागू होंगी, वो पेट्रोल 249 रुपए 80 पैसे फी लीटर, हाई स्पीड डीजल 262 रुपए 80 पैसे फी लीटर, केरोसिन ऑयल 199 रुपए 83 पैसे फी लीटर और लाइट डीजल ऑयल 187 रुपए फी लीटर मुकर्रर किया गया है। हुकूमत महांगाई सटियल अवाम ते नओं पेट्रोल पंप किराए छॾियो। हिक धक में पेट्रोल ऐं डीज़ल 35 रुपया फी लीटर महांगो। लाइट डीज़ल ऐं गैस सिलेंडर जी क़ीमत में 18 रुपया फी लीटर वाध। पेट्रोल जी नई क़ीमत 249 रुपया 80 पैसा ऐं हाई स्पीड डीज़ल जी क़ीमत 262 रुपया 80 पैसा फी लीटर थी वई। गैस सिलेंडर फी लीटर 189 रुपया 83 पैसा ऐं लाइट डीज़ल ऑयल 187 रुपया फी लीटर थी वियो। नयूं क़ीमतूं अॼु सुबुह 11 वॻे खां ई लागू थी वयूं। इसाक डार चयो आहे त मुल्क में पेट्रोल जी का बि खोट न आहे। नफ़े खोरनि हथरादू बहरान पैदा कयो हो। पीटीआई चेयरमैन इमरान खान पेट्रोलियम चैन जे अघनि में वाध के अवाम सां ज़ुल्म करार ॾेई छॾियो। सोशल मीडिया ते बयान जारी कंदे इमरान खान चयो त बदउनवान ऐं नाअहल हुकूमत जे दौर में डॉलर 262 रुपयनि ते पहुची चुको आहे। पेट्रोलियम चैन जे अघनि में ताज़ी वाध सां अवाम ऐं पघारदार तबिको चितिजी वेंदो। बिजली ऐं गैस जे अघनि में वाध सां गॾु 35% गैर मामूली महांगाई थियण जो इम्कान आहे। शौकत तरीन चयो त पेट्रोल अघनि में वाध पहिरीं किस्त आहे। IMF जे चवण ते ॿीहर पेट्रोल वधंदो ऐं गैस बि महांगी थींदी। तेल महंगो थी आहे, एतिरी ताक़त न आहे जो ॿारियाली में असां को पाव घी वठी करे घर में खाऊं। अटो महंगो, चांवर महंगा, गेहूं महंगो, असां गरीब माण्हू काॾे वञूं, गुज़ारो कयूं, पेट पालियूं, तेल विझूं, एतिरो महंगो थींदो रहे। असां गरीब माण्हू परेशान आहियूं, सॼो रक्षो आहियूं त पिया कमायूं था 200-400 रुपया, उहे वञनि तेल में, असांजो काॾो गुज़रान थिए। इन जे करे असांजो जीवन जंजाल थी वियो आहे, ॾाढी तकलीफ़ आहे तमामु असली। पेट्रोलियम इस्मनि जे अघनि में वाध महांगाई सटियल अवाम जूं दाहूं कढी छॾियूं। मुख़्तलिफ़ शहरनि में पेट्रोल अघनि में वाध ख़िलाफ़ एहतिजाज। अवाम जो चवणु आहे त अॻु ई महांगाई चोट चढ़ियल आहे। पेट्रोल अघनि में ताज़ी वाध सां माण्हू अपघात ते मजबूर थी वेंदा। सिंध एक्शन कमेटी जे सरबराह सैयद जलाल महमूद शाह ऐं क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ अली जो पारां पेट्रोलियम चैन जे अघनि में वाध ते गणती जो इज़हार कयो। जारी कयल बयान में अॻुवाणनि चयो त पेट्रोल जे अघनि में वाध अवाम ते ज़ुल्म आहे। हुकूमत अवाम मथां महांगाई जो बम किराए छॾियो आहे। वधायल क़ीमतुनि खे फौरी तौर ते वापसि वरितो वञे। कोयटा खां कराची वेंदड़ मुसाफ़िर कोच सां लसबेला वेझो ख़ौफ़नाक हादसो। मौतुनि जो अंग 41 थी वियो, 3 ज़ख़्मी। चीनकी स्टाफ वटि मुसाफ़िर कोच ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी पुल तां किरी पई। हादसे बाद कोच खे बाहि लॻी वई। ऐसी लसबेला मूजिबि 41 मुसाफ़िरनि जा लाश ऐं 3 ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। लाश सड़ी वञण सबबि सुञाणप DNA ज़रिए कई वेंदी। लाश DNA लाइ कराची मुंतक़िल कया वेंदा। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं बलूचिस्तान जे वॾे वज़ीर अब्दुल क़दूस वज़ीन जो पारां हादसे में जानी नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार। दिफ़ा वारे वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त इमरान खान जे बयाननि सां पीपुल्स पार्टी जी क़यादत लाइ ख़तरा वधी विया आहिनि। PP जमहूरी पार्टी आहे। शहादतूं क़बूल करण बावजूद सियासत जो सफ़र जारी रखियो पई अचे। इमरान खान नओं पतो सुलायो आहे।
जंहिंसां मुल्क में रतोशाण थींदी। इमरान खान सियासत जो रुख तशद्दुद तरफ़ मोड़णु चाहे थो। सियालकोट में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ख्वाजा आसिफ चयो त इमरान खान हिक तरफ़ इदारनि खे घटि वधि ॻाल्हाए थो, ॿिए तरफ़ सदर आरिफ अलवी खे मिनथूं पियो करे त मुलाक़ात कराई वञे। PDM क़यादत गिरफ़्तार थी सघे थी त इमरान खान खे छो नथो गिरफ़्तार करे सघिजे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु 2 ॾींहनि जे सरकारी दौरे ते रूस रवानो थींदो। बिलावल भुट्टो ज़रदारी रूसी हममंसब सरगई लारोफ ऐं ॿी क़यादत सां मुलाक़ातूं कंदो। पाकिस्तान ऐं रूस विच में तेल जी ख़रीदारी वारे मुआहदे बाद बिलावल भुट्टो जी दौरे खे अहम करार ॾिनो पियो वञे। पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही जी अॻूणे पर्सनल सेक्रेटरी मोहम्मद खान भट्टी ख़िलाफ़ केस दाख़िल। एंटी करप्शन पंजाब मूजिबि मोहम्मद खान भट्टी ते हाईवे जे ऑफिसरनि खां 46 करोड़ रुपयनि जी रिश्वत वठण जो इल्ज़ाम आहे। FIR में नामज़द SDO हाईवे राना मोहम्मद इकबाल खे गिरफ़्तार कयो वियो। मोहम्मद खान भट्टी जी गिरफ़्तारी जी बि कार्रवाई शुरू। इस्लामाबाद समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा शिदत छॾाई 3 रिकॉर्ड कई वई। ज़िलज़िलो मापींदड़ इदारे मूजिबि इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में कुझु सेकंडनि ताईं ज़िलज़िले जा लोॾा महसूस कया विया। झेलम ऐं आज़ाद कश्मीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि ज़िलज़िले जो मर्कज़ ताजिकिस्तान हो। इलेक्शन कमीशन खे धमकी ॾियण ते गिरफ़्तार कयल PTI अॻवान फवाद चौधरी खे इस्लामाबाद मां लाहौर मुंतक़िल कयो वियो। ज़रियनि मूजिबि फवाद चौधरी जे फोटोग्रामेट्री टेस्ट कराई वेंदी। फ्रांस जे हिक लेबोरेटरी में फवाद चौधरी जो आवाज़ बि मैच कयो वेंदो। फवाद चौधरी 2 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते इस्लामाबाद पुलिस जी तहवील में आहे। कोहाट जे तांदा डैम में घुमण लाइ आयल मदरसे जे तालिबनि जी ॿेड़ी ऊंधी थियण सबबि ॿुॾी फौत थी वियलनि जो अंग वधी 11 थी वियो। 5 जी हालत नाज़ुक। DC कोहाट मूजिबि ॿेड़ी में 30 सियाह सवार हुआ। पाक फौज ऐं मक़ामी टोबनि जी मदद सां ॿुॾी वियल ॿियनि जी ॻोल्हा जारी। सदातकोट में थाणे मां जवाबदार फरार थियण वारे मामले ते 5 अलकारनि मथां ड्यूटी में गफ़लत करण जो केस दाख़िल। सरकार जी फरियाद ते केस दाख़िल करण बाद 3 अलकारनि खे गिरफ़्तार कयो वियो। FIR में SHO जो नालो न ॾिनो वियो। गुज़िरियल ॾींहुं SHN थाणे जी ताक़ब मां क़तल केस ऐं 2 संगीन केसनि में घुर्बल 4 जवाबदारनि खाट हणी फरार थी विया हुआ। जामचोर भरिसां फैक्ट्री मां मंचात हथ अचण वारे केस में गिरफ़्तार कयल कारखाने जो मालिक अदालत में पेश। अदालत कारखाने जे मालिक सलीम अख्तर सिद्दीकी खे जुडिशियल रिमांड ते जेल माणे छॾियो। गुज़िरियल ॾींहुं ज़मानती मुचलका जमा न कराइण ते फैक्ट्री मालिक खे गिरफ़्तार कयो वियो हो। कराची जे मलीर हाल्ट वारे इलाइक़े में ग्राउंड जी भित किरण सबबि फ़ौरत दॿिजी फौत। भित किरण सबबि 25 वरनि जो फ़ौरत फौत थी वियो। सुञाणप हसन पुट साहिब खान तौर थी। ऐं भारती रियासत ओडिशा जो सिहत वारो वज़ीर नाबा किशोर दास पुलिस एहलकार जी फायरिंग में मरणी। भारतीय मीडिया मूजिबि नाबा किशोर दास भुवनेश्वर में हिक तकरीब में पतो ASI गोपाल दास मथां फायरिंग करे ॾिनी। खेसि सीने में 2 गोलियूं लॻियूं। पुलिस फायरिंग कंदड़ एहलकार खे गिरफ़्तार करे वरितो।